नाज़रीन, अॼु असां सोसाइटी फेस 1 जे गवर्नमेंट हाई स्कूल में बीठा आहियूं, जिथे कश्मीर जे हवाले सां कुझु ॻाल्हि ॿोल कंदासीं कुझु दोस्तनि सां। साईं, योम इतिसार असां मल्हाए रहिया आहियूं। अॼु 5 अगस्त 2019 में इंडियन फ़ौज ऐं इंडियन आर्मी वारनि, इंडियन गवर्नमेंट वारनि कश्मीर जे मथां बैन हणी छॾियो हुयो 2019 5 अगस्त ते। त अॼु उनखे 3 साल पूरा थी विया आहिनि। असां यकजहती कश्मीर सां कयूं पिया, असां उन सां शाना बशाना गॾु आहियूं ऐं इंडियन फ़ौजनि खे, इंडियन गवर्नमेंट खे असां इहो चवणु चाहियूं था त कश्मीरी नेता कोन्हनि खे, पाकिस्तान जी अवाम, पाकिस्तान जा फ़ौज, पाकिस्तान जी हिकु हिकु गैरतमंद गयूर अवाम कश्मीरियुनि सां हर ग़म में, गुस्से में, हर ॻाल्हि में उन्हनि सां गॾु आहे। ऐं जेको बि कश्मीरियुनि सां थियो आहे 2019 में 5 अगस्त ते, उहो तमामु ग़लति थियो आहे, जंहिंजी असां पुरज़ोर मज़म्मत कयूं था। 5 अगस्त कश्मीर सां यकजहती जो जेको ॾींहुं आहे ऐं जेको इंडियन आर्मी ऐं पाकिस्तान आर्मी जेको मुक़ाबिलो हुयो, उन में जेके ज़ुल्म थियो आहे कश्मीर जे मथां, असां हुनजी सख़्त मज़म्मत कयूं था। ऐं ॿिन्ही अक़वाम मुतहदा खां मुतालबो बि इहो आहे त इन शयुनि खे फौरी तौर ते हल कयो वञे। कश्मीर मथां जेको ज़ुल्म थिए थो, बर्बरी थिए थी, इहा क़ाबिल मज़म्मत आहे ऐं उन्हनि खे पंहिंजा राइट ॾिना वञनि। जीअं त कश्मीर ते ज़ुल्म हले पियो मल, ऐं असांजी रिक्वेस्ट आहे असांजी पाक आर्मी सां, पाक रेंजर्स सां ऐं पाकिस्तान जे BM सां त कश्मीर तां ज़ुल्म हटाए वञे। को इंडिया वारा कश्मीर ते ज़ुल्म था कनि, असां पाक फ़ौज जे गॾु आहियूं। सर, अॼु 5 अगस्त है, यौम इस्तेसाल कश्मीर के हवाले से आज का दिन मनाया जा रहा है। ये 5 अगस्त वो दिन है जिस दिन इंडिया पार्लियामेंट में से Tier 2 का कानून पास करा कर और जो है कश्मीर के ऊपर न जो है जुल्म बर्पा किया गया था और इन पर जो है न पूरे जो नए पाबंदियाँ आयद की गई थी। कश्मीरियों के ऊपर न खाना था, न पानी था, इनको पता नहीं कितने अरसे तक इनको पाबंद रखा गया था। तो हम इस हवाले से यूँ कहेंगे कि ये जो इंडिया हिंदुस्तान की ये भूल है कि ये किसी भी हालत में कश्मीर को हासिल कर लेगा। हमारा ये अज़म है कि कश्मीर एक दिन पाकिस्तान का हिस्सा बनेगा और हम हर हाल, हर वक्त, हर घड़ी कश्मीर अवाम के साथ हैं और हम कश्मीर की बहादुर अवाम को अपनी तरफ से, पाक फ़ौज की तरफ से और पाकिस्तान की तरफ से सलाम पेश करते हैं। उनकी बहादुरी को खराज तहसीन पेश करते हैं, जिन्होंने हर घड़ी में अपना जो ना हक़ अदा किया है और इसी ना होने जो ना पावर न होने के बावजूद भी वो इंडिया से लड़ती रही है कश्मीर की आवाम। और रिपोर्ट ॾेई रहिया बेनी जे तरफ़ां समीर कैमरामैन आदिल खान।